अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीटीआई जे लांग मार्च में शमूलियत लाइ ईंदड़ कारकुननि खे पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते रोके वरितो। पीटीआई जे लांग मार्च खे रोकण लाइ इस्लामाबाद, पंजाब ऐं केपी में नंढनि वॾनि शहरनि जा दाख़िली ऐं ॿाहिरि वञण वारा सील। रावलपिंडी, अटक, जहलम ऐं चकवाल जो समूरनि ज़िलनि सां राब्तो कटिजी वियो। इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता, रुकावटूं ऐं रंडकूं बिहारे बंदि कया विया। मोटरवे M2, 3 ऐं 4 ते बि कंटेनर लॻाया विया। GT रोड ऐं दरियाए झेलम ऐं चनाब वारा रस्ता बंदि। इंतज़ामिया बस अॾा बि बंदि करे पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि कराए छॾी। सिंधु दरिया ते पंजाब ऐं KP खे मिलाईंदड़ पुल ते गॾु थींदड़ पीटीआई कारकुननि खे छिड़ विछड़ करण लाइ शेलिंग। पुल ते रंडकूं वधीक वधायूं वयूं। फैज़ाबाद पुल ते पुलिस जी पीटीआई कारकुननि खे छिड़ विछड़ करण लाइ शेलिंग। इस्लामाबाद में D चौक ऐं रेड ज़ोन वारनि इलाइक़नि जो कंट्रोल संभालण लाइ रेंजर्स ऐं FC जा दस्ता पहुची विया। कारकुननि फैज़ाबाद मां छिड़ विछड़ थी रवाना। लाहौर जो बती चौक जंग जो मैदान बणिजी वियो। पीटीआई कारकुननि ऐं पुलिस विच में झड़पूं ऐं चकरियूं। डॉक्टर यास्मीन राशिद जी गाड़ी जा शीशा भॼी पिया। पुलिस यास्मीन राशिद ऐं अंदलीब अब्बास खे गिरफ़्तार करण बैदि आज़ाद करे छॾियो। कारकुननि जो पुलिस ते पथराव। एवान अदल ॿाहिरां बि पुलिस ऐं कारकुननि में दंगल। पंजाब ऐं KP खे मिलाईंदड़ अटक पुल ते बि शेलिंग। सियालकोट जी वज़ीराबाद रोड ते कारकुननि ते पुलिस पारां ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। केतिराई कारकुन गिरफ़्तार। डॉक्टर फिरदौस अजकवान जे देरे ते छापो। कंटेनर रखी रोड ब्लॉक। जहलम ऐं सरगोदा में बि कारकुन ऐं पुलिस में चकरियूं। गुजरावाला में गिरफ़्तार कारकुननि जो अंग 193 थी वियो। कंटेनर ते सवार इमरान खान KP मां इस्लामाबाद ॾांहुं रवां दवां समूरियूं रंडकूं पार करे इस्लामाबाद पहुचण जो ऐलान। चयाईं, ही पाकिस्तान जी तारीख़ जे फ़ैसिलाती घड़ी आहे। हक़ीक़ी आज़ादी वठी रहंदासीं। डील जो कंहिं सां बि सवाल ई पैदा नथो थिए। समूरियूं रंडकूं टोड़े D चौक पहुचंदासीं। असेंबलियूं टोड़ण ऐं चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान थियण ताईं इस्लामाबाद में धरणे मां न उथंदो। कराची जी नुमाइश चौरंगी ते जमा थींदड़ पीटीआई कारकुननि जूं गिरफ़्तारियूं। नुमाइश चौरंगी सां लाॻापियल रोड रंडकूं रखी बंदि कया विया। कैदियुनि जे वैन बि नुमाइश चौरंगी पहुचाई वई। पुलिस मूजिब कलम 144 जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। सॼे शहर मां कलम 144 जी भनकड़ी करण ते 170 माण्हू गिरफ़्तार। केस दाख़िल। तहरीक इंसाफ इस्लामाबाद के H9 ग्राउंड में जलसो करण लाइ तैयार। अदालत के आगाही ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट जो हुकूमत ऐं पीटीआई के मुशावरत जो हुकुम। सुप्रीम कोर्ट जो अटॉर्नी जनरल के पीटीआई जे मुतालबनि ते हिदायत वठी अदालत के आगाह करण जो हुकुम। ॿुधणी दौरान जस्टिस एजाजुल अहसन चयो आहे त बाबर अवान साहब, अवां पुछी ॿुधायो, एहतजाज केसी ताईं जारी रहंदो। ईअं न थिए जो जलसे खां पोइ फैज़ाबाद या मोटरवे बंदि कयो वञे। अहिड़ो प्लान ॾियो जो मुज़ाहिरीन पुरअमन तरीक़े सां अचनि, एहतजाज कनि ऐं उन खां पोइ घर वापसि हलिया वञनि। पीटीआई जे वकील चयो त असां बि ईअं ई कंदासीं। असांजो फौरी नवनि चूंडनि जो मुतालबो आहे। उन खां पोइ ते न हटंदासीं। अटॉर्नी जनरल चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ारती कमेटी जोड़े रहियो आहे। कमेटी पीटीआई जे जलसेगाह ऐं लफ़्ज़नि जी चूंड जे मामले खे ॾिसंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पीटीआई हुकूमत बारूदी सुरंगूं छॾे मईशत जी बहितरी ऐं महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ ॾींहं राति महिनत घुरबल आहे। मुल्क में आइनी तरीक़े सां हुकूमत तब्दील थी आहे। गार गंद जी सियासत खे ख़त्म कयो वञे। कानून की अमलदारी ले अदालत जेको हुकुम कंदी 100% अमल कयो वेंदो। हुकूमत ऐं पीटीआई जी टीम वेही ॻाल्हियूं कंदी। ही गैर कानूनी ऐं गैर आइनी मार्च आहे। लांग मार्च जे नाले ते फितनू ऐं फसाद मार्च कयो पियो वञे। हीअ क़ौम खे विराइण चाहिनि था।
इमरान खान क़ौम के गुमराह करण चाहे थो। घरू वज़ीर राणा सनावला चवाए त केपी मार्च में शामिल मानू हथियार बंद आहिन। पीटीआई कारकुनन पान के पान मुरादो गिरफ्तार करायो। जेकॾहिं पीटीआई में थोरो भी शर्म आहे त खेन मार्च रोके छॾण घुर्जे। लांग मार्च जो हिस्सो न बणजण ते हू अवाम जा थोराइता आहिनि। किथे आहिनि 20 लाख माण्हू। सॼे मुल्क मां मुश्किल सां 500 माण्हू भी ॿाहिरि न निकिता आहिनि। लॻे थो हिन भेरे ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम में भी फितने खान जी काल ते कन न धरियो आहे। सुठी ॻाल्हि आहे अवाम फितने खान खे न रुगो सुञाणे वरितो पर संदसि रस्ता रोक भी करे छॾी आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त कारकुन तेज़ उस में रोडनि ते ख़्वार थी रहिया आहिनि ऐं मौसूफ़ हेलीकॉप्टर में सवार आहे। इहा सुठी ॻाल्हि नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे समूरन गिरफ्तार कारकुनन के फौरी आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। डीसी इस्लामाबाद अदालत के बुधायो तो 70 ॼणनि खे एमपीओ तहत हिरासत में वरितो वियो। चीफ जस्टिस अथन मिनुल्ला चयो आहे त जॾहिं कार्रवाई न थी त अवां गिरफ्तारियूं कीअं करे सघो था। जेकॾहिं रिपोर्ट आहे त मेट्रो स्टेशन के नुक़सान पहुचायो वेंदो त अवां उन्हनि खां श्योरिटी बांड वठो। अदालत समूरन गिरफ्तार माण्हू जे केसनि ते नज़रसानी जा हुकुम जारी करे छॾिया। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गडियल इजलास सुभाणे 4 वगे तलब करे वरितो। सदर पारां पार्लियामेंट जो गडियल इजलास आइन जे आर्टिकल 54(1) तहत तलब कयो वियो। लाहौर में पीटीआई अगवान ज़ुबैर न्याज़ी के घर ते छापे दौरान वडे अंग में जदीद हथियार ऐं गोलियों हथ। पुलिस पारां गिरफ्तार कयल ज़ुबैर न्याज़ी के वकीलन छडाए वरितो। डीआईजी ऑपरेशन लाहौर कैप्टन रिटायर्ड सोहेल चौधरी चयो आहे त छापामार कार्रवाइयूं नवां कोट मुल्तान में कई वई। 3 ॼणनि खे गिरफ्तार कियो वियो आहे। जवाबदारनि वटां 96 SMG राइफल, 26 मैगज़ीन, 232 बोर जूं 6 गन्स ऐं 13 राइफल्स हथ कयूं वयूं आहिनि। पीपी अगवान मंजूर हुसैन वसान चयो आहे त तहरीक इंसाफ जा अगवान जेल जे डप खां लांग मार्च में शरीक न थींदा। पीटीआई वारनि लांग मार्च दौरान घरनि में हूंदा पर गिरफ्तारियुनि जो वीडियो ठाहे वायरल कंदा रहंदा। समूरी सूरतहाल जो नुक़सान इमरान खान के थींदो। हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। मियांवाली में पाक फिजाया जो तरबियती जहाज किरी तबाह, पायलट महफूज रहो। तर्जमान मूजिब जहाज टेक्निकल खराबी सबब किरी तबाह थियो आहे। एयर हेडक्वार्टर हादसे जा कारण जाणण लाइ बोर्ड ऑफ इंक्वायरी जोड़े छॾी। दराजा शरीफ में निरान भाजाई जी झेड़े दौरान फायरिंग, औरत कत्ल, मक़तूलन जो लाश पोस्टमार्टम बैद वारसन हवाले। वारसन मूजिब घर में औरतुन जो पान में झेड़ो थी पियो। फायरिंग सबब एक ॼणी फौत थी।